ठुलवे जो ॻोठ इब्राहिम खोसो में रात जो देर सां चोरनि घर में दाख़िल थी चोरी जी कोशिश कई त मज़ाहमत करण ते चोरनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि गर्दणी हादी बख़्श खोसो थरे ते क़तल थी वियो। संदन भाउ साईंदाद ऐं अब्दुल ख़ालिक खोसो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फायरिंग में हिकु चोर पिणु मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप सरवर उर्फ़ सरू जतोई तौरु थी आहे। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल पहुचायो, जिते गर्दणी हादी बख़्श खोसो जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।